अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम दी फ्रंट पेज सां गॾु आहियां मुश्ताक सरकी। नाज़रीन, ईरान ऐं अमेरिका जा मामला हर तरफ़ तेज़ी सां वधी रहिया आहिनि ऐं उन अमन ॻाल्हियुनि दौरान ई ॿीहर अमेरिका ईरान पारां हिक ॿिए मथां हमला कया विया आहिनि। ॿिन्ही जा अलॻि अलॻि दावा आहिनि ऐं ॿिए तरफ़ ॾिसो पिया त पाकिस्तान खां पोइ पाकिस्तान जेको सालिस तौरु मरकज़ी किरदारु अदा करे रहियो आहे, उन सां गॾोगॾु हाणे ॾिसो पिया त सऊदी अरब, कतर ऐं ओमान जूं क़यादतूं बि मैदान ते लथल आहिनि ऐं उन्हनि जी बि कोशिशि आहे त ईरान अमेरिका ॻाल्हियूं ऐं मुआदो जल्द हर तरफ़ वधे ऐं दुनिया में अमन जो पैगाम पहुचे। ट्रंप जी ॻाल्हि कजे त ट्रंप जा जेके मूड स्विंग्स आहिनि उहे कोई बि कैलकुलेट नथो करे सघे। ट्रंप कॾहिं कुझु थो चए, कॾहिं कुझु, पर ट्रंप उन कैच लाइन ते बीठल नज़र अचे पियो त ईरान हल जे वेझो आहे ऐं अमेरिका सां मुआदो करण वारो आहे। ॿिए तरफ़ ईरानी क़यादत आहे, उहा बि चए पई त जेके सालिस मुल्क आहिनि उन्हनि जो असां क़दुरु कयूं था ऐं पंहिंजी ख़ुदि मुख़्तियारी ते ऐं इज़त ते को बि समझोतो न कबो ऐं ॻाल्हियूं या मुआदो बराबरी जी बुनियाद ते थींदो। अमेरिका पारां आबना हरमज़ जेका आहे नाकाबंदी मुकमल तौर ते ख़तमु कई वई आहे, पर उनजे बावजूदि जापानी वज़ीर आज़म ईरान खां मुतालबो कयो आहे त फौरी तौर ते आबना हरमज़ खे खोलियो वञे। इहे सिलसिला ॻाल्हियुनि जा जारी आहिनि ऐं इन सां गॾोगॾु इसहाक डार जो ताज़ो जेको आहे अमरीकी दौरो, मार्को रोबियो समेत ॿिया जेके अमरीकी मुख्य शख़्सियतूं आहिनि जेके हुतां जूं, उन्हनि सां मुलाक़ातुनि खां पोइ पाकिस्तान खे ॿीहर डिस्कस कयो वियो, छाकाणि त उन जेको मिनिस्टर फॉर वार आहे या ख़ुदि मार्को रोबियो आहे, उन्हनि पाकिस्तान जे जेको किरदार खे साराहियो आहे ऐं चयो आहे त असां जेका बि सीज़ फायर कयो आहे, जेके ॻाल्हियुनि जा मरहला अॻिते वधनि था, उनमें पाकिस्तान जो हिकिड़ो मरकज़ी किरदारु आहे। इन खां अलावा यूरोपीय यूनियन जो वफ़्द पाकिस्तान पहुतल आहे। अॼु इसहाक डार सां गॾु उन्हनि मीडिया टॉक कई आहे, ब्रीफिंग ॾिनी आहे ऐं दुनिया चाहे थी त फौरी तौर ते इहो ईरान ऐं अमेरिका जो मसइलो हल कयो वञे। ॿिए तरफ़ समूरी सूरत हाल खे दुनिया मॉनिटर बि करे पई ऐं इहो मामिलो केसि ताईं मुतवक़ा आहे, इम्कानात इहो हल थिए ऐं डेडलॉक किथे आहे या न आहे, इन समूरे सूरत हाल ते रोशनी ॾियण लाइ असां सां स्टूडियो मौजूदु आहे सीनियर सहाफ़ी नाले तर्जुमा निगाह GM जमाई साहब। जमाई साहब, छा पिया चओ, बार बार असां हे मुंहिंजे ख़्याल में इंडिया वार खां पोइ ॿियो ई इशू आहे जंहिं ते असां फ्रंट पेज कयूं पिया ऐं जेके तव्हां प्रिडिक्शन कयूं या जेके पंहिंजूं तव्हांजूं तजिया हुया, उहे टाइम टू टाइम असांखे इन द लाइट ऑफ इंटरनेशनल मीडिया या जेके ग्राउंड ते हक़ीक़तूं आहिनि उहे सच साबित थी नज़र अचनि पियूं। हिन मुआदे में आख़िर एतिरो टाइम बाट छो थो कयो वञे? सरकी साहब, सभ खां पहिरियों त ज़ाहिर आहे अमेरिका जेको ज़मीन ते पाण खे सुपर पावर चवंदो हुयो, उनजी हिकु रिट चैलेंज थी ऐं रिट उन चैलेंज कई जेको 47 सालनि खां सैंक्शन्स में उहो पाबंदियूं हुयूं। उन मुल्क जंहिंजे लाइ शायदि दुनिया जे कंहिं बि मुल्क खे इहो अंदाज़ो न हो त ईरान एतिरो हद ताईं अमेरिका जो मुक़ाबिलो कंदो। बहरहाल हुन मुर्सी सां मुक़ाबिलो कयो। अमेरिका ऐं इसराइल हिकु तरफ़ हुया जिन वटि दुनिया जी जदीद तरीन टेक्नोलॉजी, जदीद तरीन हथियार, जदीद हुननि जी जेकी मईशत आहे, स्ट्रॉन्ग मईशत हुजी, उन जे बावजूदि बि ईरान सां जेको हुननि माॾो अटकायो ऐं ईरान ते जेकी उन्हनि काह कई, उन जो जवाबु भरपूर अंदाज़ में ईरान पंहिंजी बहादुरी सां ॾिनो। घटि हथियार ई सही, घटि इकनॉमी ई सही, पर दिलेरी जेको आहे उहा इंतिहा जी हुई ऐं हुननि उन जो मुक़ाबिलो करे दुनिया में इहो साबित कयो त जदीद हथियार या ताक़तवर इकनॉमी ही सभु कुझु न आहे, पर जंग जे लाइ, जंग जे मैदान में तव्हांजो दिलि गुर्दो बि हुजणु घुरिजे, जंहिंजी बुनियाद ते पंहिंजो हौसलो हुजणु घुरिजे, अज़म हुजणु घुरिजे ऐं नियत हुजणु घुरिजे। त हुननि पंहिंजे हिमत सां दुनिया में पंहिंजो हिकिड़ो अलॻि मक़ाम ठाहे छॾियो आहे। जेसि ताईं मुआदे जी ॻाल्हि आहे त यकीनन जेके इतलात आहिनि उहे इहे ई आहिनि त पाकिस्तान जी सालसी में 90% खां वधीक मामला तइ थी चुका आहिनि। थोरी घणी ज़ाहिर आहे ॿिन्ही मुल्कनि में जंहिं तरीक़े सां हिकिड़ो टेम्पो ठाहियो वियो, ख़ासि तौर ते अमरीकी सदर जेको पंहिंजी क़ौम में टेम्पो ठाहियो या दुनिया में टेम्पो ठाहियो, पंहिंजे मुल्क में हिकिड़ो टेम्पो ठाहियो, उन खे हेठि आणण जे लाइ ज़ाहिर आहे थोरो सो टाइम खपे। जॾहिं माण्हू परेशान घणो थी वेंदा आहिनि त पोइ इन्हनि हुक्मराननि खे, चाहे उहे कहिड़े बि मुल्क जा हुजनि,
पोइ आवाम जो बि प्रेशर अची वेंदो आहे त तव्हां हाणे हिन जंग जी सूरत हाल मां निकिरो, पोइ लेन देन ज़रूरु थींदी आहे, गिव एंड टेक थींदी आहे, कुझु वठो कुझु ॾियो ऐं जंग जे माहौल मां निकिरो। हाणे अमेरिका में नवंबर में आहिनि इलेक्शन्स। नवंबर जे इलेक्शन खां अॻु में ज़ाहिर आहे ट्रंप खे 2 मसइला दरपेश आहिनि। हिकु मसइलो इहो आहे त उहो पंहिंजी क़ौम खे कीअं ॿुधाए त मां विन विन पोज़ीशन ते आहियां, खटी वियो आहियां, त उनजो को अहिड़ो वे आउट हुजे जंहिंमें हू चए त बाबा असां फ़तेहयाब थियासीं। फ़िलहाल त हू पंहिंजे बयाननि जे ज़रिए फ़तेह पंहिंजी करार ॾेई तक़रीबन रोज़ जी बुनियाद ते ॾेई छॾींदो आहे, पर ग्राउंड रियलिटी त ईअं आहे कान। ॿिए तरफ़ ईरान जो बि मसइलो आहे त ईरान खे बि पंहिंजी क़ौम, छो जो हुनजी क़ौम बि वरी बहादुरी जो मुज़ाहिरो कयो, ऐं जंहिं वक़्त में इतला या अफ़वाहूं हुयूं त को एटमी हमला थींदा या हुनजो इंफ्रास्ट्रक्चर सॼो तबाह कयो वेंदो, त हुनजी पूरी क़ौम ॿाहिरि निकिरी, तव्हां ॾिठो त पुलनि ते पहुची वई ऐं इंफ्रास्ट्रक्चर जा जेके बि मक़ाम आहे जिते ख़दशा हमलनि जा, उते हज़ारनि लखनि जी तादाद में माण्हू अची विया, त ठीकु आहे जेकॾहिं बमबारी करणी आहे त असांखे बि तव्हां शहीद कयो। त इहो जेको उन्हनि जी क़ौम जो हौसलो ज़ाहिर आहे, हाणे उन्हनि जी जेकी हुकूमत आहे ईरान जी, उनखे बि मद्देनज़र रखिणो आहे त को अहिड़े क़िस्म जो मुआदो न थी वञे जो उन्हनि जी क़ौम में हुकूमत जे ख़िलाफ़ु नफ़रत पैदा थिए। हाणे ॿई धुरियूं जेके आहिनि टेक्निकली मुआदो ॿई हाणे चाहिनि था, ॿई धुरियुनि में टेक्निकल मसइला आहिनि, त अञा जेको आहे उहो को बि फ़रीक़ जेको आहे पंहिंजी हेठि करण लाइ तयारु न आहे। पर वक़्त जे हिसाब सां जीअं जीअं महांगाई जो रेशो वधे पियो, त ज़ाहिर आहे इंटरनेशनल जेको गेम हूंदो आहे सियासत जो, उन में ज़रूरी न हूंदो आहे जो तव्हां हर दफ़े विन विन पोज़ीशन ते अचो। तव्हांजे साम्हूं आहे त वियतनाम में अमेरिका 20 सालनि खां मथे जंग विड़ी, पर हुन खां पोइ अंजाम इहो ई थियो जो हुनखे बग़ैर कंहिं फतह जे वापसि वञिणो पियो। अहिड़े तरीक़े सां अफ़गानिस्तान जी बि हुन जंग विड़ी, पर अफ़गानिस्तान जी बि जंग में बग़ैर कंहिं फतह जे हू अचानक रातो राति जेको आहे भॼी वियो। हाणे ईरान जी जंग जेको आहे उन मां बि हुनखे ईअं ई भॼणो आहे, पर सेफ साइड हुनखे पंहिंजे मुल्क लाइ खपे, छो जो अञा ट्रंप वटि 3 साल जो पूरो टेन्योर बाक़ी आहे, 3.5 साल जो। हाणे हिन टेन्योर खे बचाइण लाइ हुनखे का अहिड़ी विन विन पोज़ीशन खपे जेको हू पंहिंजी क़ौम खे ॿुधाए सघे त ही पॉइंट्स हुआ जंहिंमें असां कामयाबी हासिलु कई। आख़िरी पॉइंट हुननि जो इहो आहे त इहो जेको न्यूक्लियर हुननि जो यूरेनियम आहे, न्यूक्लियर ठाहिण जे लाइ जेको हूंदो आहे अफ़ज़ोदा कयल यूरेनियम, हाणे हुन हिकिड़ी ॿी लाइन वरिती आहे, तव्हां ॾिठो हूंदो 2-3 ॾींहंनि खां हुनजा बयान था अचनि त उहो ज़मीन जे अंदरि दफ़न थी चुकी आहे, ऐं उन मिटी खे कढण लाइ जेको आहे ईरान सां गॾिजी करे ऐं इंटरनेशनल तवानाई जी जेकी एजेंसी आहे उन सां मिली करे जेको आहे असां उहा कढंदासीं। पर उहो कॾहिं कढंदासीं, को टेन्योर कान्हे, को टाइम कान्हे, का मुदत कान्हे, का हुन में मुंहिंजी नज़र में त का हक़ीक़त बि फ़िलहालु कान्हे। 6 महीना साल 2 सालनि खां पोइ इहो मामिलो वरी अचे त अचे, ऐं फ़िलहालु आऊं नथो चई सघां हुन ते। हिन वक़्तु कंडीशन इहा आहे त डोनाल्ड ट्रंप खे, छो जो जॾहिं हैरान कुन ॻाल्हि इहा आहे त हुन पंहिंजे सोशल मीडिया जे ज़रिए नाकाबंदी ईरान जे साहिली पट्टी तां ख़तमु करण जो ऐलान करे छॾियो, ऐं उनखां पोइ वरी चयईं त मां जेको आहे सिचुएशन रूम वञी जेको आहे सिचुएशन ॾिसी रहियो आहियां। उसूल इहो हूंदो आहे त अॻु में जेको आहे तव्हां पंहिंजे सिचुएशन रूम वञी, जेके तव्हांजा उते फ़ौजी सरबराह वेठा हूंदा आहिनि या ॿिया जेके तव्हांजा मुतलका माण्हू हूंदा आहिनि, उन्हनि खां मशवरो कबो आहे, उनखां पोइ बाज़ाब्ता ऐलान कबो आहे। पर छो जो हिनखे सोशल मीडिया ते अचण जो काफ़ी शौक़ु पैदा थियो आहे, त हीअ पहिरियों हिन सोशल मीडिया ते इहो बयानु हलाए छॾियो त असां नाकाबंदी ख़तमु करण जो ऐलान था कयूं। उनखां पोइ सिचुएशन रूम वियो। जॾहिं सिचुएशन रूम वियो त उते जेके हुननि कुझु कहाणियूं जेके उते माहिरीन आहे हिननि जा फ़ौजी, उहो उन्हनि हुनखे ज़ाहिर आहे को डिफरेंट ॿुधाए छॾियूं। उनखां पोइ वरी अचानक तव्हां ॾिठो त अमेरिका ईरान ते वरी हिकु दफ़ो ॿीहर हमिलो करे ॾिनो, ऐं रिटेलिएशन शायदि उहो चेक करणु पिया चाहिनि त ईरान जी तयारी केतिरी आहे। पर ॾिसो तव्हां सेम टाइम ते जीअं ई ईरान ते हमिलो थियो, उन ई वक़्त ते वरी ईरान अमेरिका जे अॾे ते यानी कुवैत में जेको मौजूदु हो उन ते हमले ॾेई करे इहो साबित कयो, पंहिंजी डिटरनेंस साबित कई त जेकॾहिं असां ते हमिलो थींदो त उनजो जवाबी कार्रवाई लाइ बि असां तयारु आहियूं। त हाणे मां सम्झां थो त अमेरिका खे बि अहसासु थी वियो हूंदो त हीउ बिल्कुलु तयारु आहे, ऐं वरी जेकॾहिं जंग शुरू थी थिए त ऑलरेडी जेको आहे दुनिया जी इकोनॉमी डिस्टर्ब थी चुकी आहे। हाणे हिन इकोनॉमी खे संभालण में बि तक़रीबन जेको रफ़ अंदाज़ो तव्हांखे आउं ॿुधायां त साल खां 2 साल लॻंदा। इहो एॾो सवलो न हूंदो आहे जेकॾहिं हिकिड़ो दफ़ो इकोनॉमी तव्हांजी डाउन थी वञे त उन इकोनॉमी खे वरी तव्हां पंहिंजे पेरनि ते एॾी आसानी सां बीहारे सघो। कोविड वारो सीन तव्हांखे यादि आहे, उन वक़्त में दुनिया जो छा हाल थियो, ऐं असुलु जेको महांगाई जो तूफ़ान आहे सॼी दुनिया में, उहो आयो ई कोविड खां पोइ आहे। इन खां अॻु में तमामु शयूं नॉर्मलाइज़ हूंदियूं हुयूं दुनिया में।
अहिड़े तरीक़े सां हाणे हिन जंग खां पोइ बि दुनिया में गैस ऐं तेल जी किल्लत जे करे तमामु घणा जेके क़ीमतूं आहिनि अशया खुर्दोश हुजनि या हर क़िस्म जी मटीरियल हुजे उन जूं क़ीमतूं तमामु मथे वञी चुकियूं आहिनि ऐं इहो आसानी सां भले आबनाए होर्मुज़ खुली वञे सभु कुझु नॉर्मलाइज़ थी वञे पर हिन इकनॉमी खे संभालण जे लाइ एटलीस्ट 6 महीननि खां साल तव्हांखे वरी बि लॻंदो त उनखे स्टेबल कयो पर या यकीन रखो सॼी दुनिया यकीन रखे त इहा महांगाई जेको आहे हेठि वॾी मुश्किल सां ईंदी इहा महांगाई हेठि कान ईंदी इहा इते ई स्टेबल रहे त बि जेको आहे इहा वॾो आवाम जे लाइ जेको आहे मां सम्झां थो रिलीफ हूंदो त इहा अञा इंक्रीज़ न थिए पर जेकी सूरत हाल आहे जेके फेयर बदल आहिनि तो ॾिसो हाणे सप्लाई एंड डिमांड जो मसइलो हूंदो आहे हाणे जीअं ई आबनाए होर्मुज़ खुलंदी त जेके बीठल जहाज़ आहिनि जॾहिं उहे वेंदा त उन्हनि जा जेके कंटेनर्स आहिनि उन्हनि जी क़ीमत जेको आहे डबल ट्रिपल थी वेंदी हींअर बि जेकॾहिं तव्हां फेयर रेट हो जेको $2000-2500 जो फेयर रेट हूंदो कंटेनर जो उहो $800 खां $1200 $12,000 ताईं वञी चुको आहे तव्हां अंदाज़ो लॻाए सघो था त सिर्फ़ु फेयर ऐं कंटेनर जी ॻाल्हि थो कयां त उनजो डिफरेंस केॾो वॾो आहे त अहिड़े तरीक़े सां जॾहिं फेयर एतिरो महांगो आहे त जेको ट्रांसपोर्टेशन जो निज़ाम हूंदो उहो बि ज़ाहिर आहे उनखे उन सां मीट करिणो पवंदो त दुनिया जे जंहिं बि मुल्क में इहे शयूं पहुचंदियूं उनजो रेट ऑलरेडी तमामु मथे थी चुको हूंदो ऐं जॾहिं रेट उन्हनि शयुनि जो मथे थींदो त ज़ाहिर आहे जॾहिं हेठि सप्लाई थींदी त उनजो रेट ज़ाहिर आहे जेको बिज़नेसमैन आहे जेकॾहिं उनखे पंहिंजो प्रॉफिट जेको रखिणो हूंदो आहे उहो पंहिंजो प्रॉफिट कॾहिं घटि न कंदो आहे उहो पंहिंजो प्रॉफिट उन में लॻाए पर हीअ असांजा त अहिड़ा आहिनि माशाल्लाह माण्हू जेके उन प्रॉफिट खे बि अञा डबल कंदा आहिनि त जेको हे जेको 4 महीननि जो लॉस थियो आहे उनखे बि जेको आहे असांखे उन मां ई पूरत करणी आहे त हाणे इहा जंग जेकॾहिं ख़तमु थिए थी ख़तमु त थी वेंदी तक़रीबन जेके इतलात आहिनि ॿई धुरियूं जेको बि ड्राफ्ट हुयो उन ते एग्री थी चुकियूं आहिनि बसि हाणे ज़ाहिर आहे पब्लिक में जेतिरो ओपिनियन आहे ॿिन्ही मुल्कनि जे उनखे थोरो स्लो डाउन करण जे लाइ थोरो ई टाइम वठी रहिया आहिनि बाक़ी का फ़िलहालु ॿी का अहिड़ी ॻाल्हि बची कान्हे जिते का गड़बड़ हुजे हा पर इहो असां चई सघूं था त अमेरिका जी नियत ते हिन दुनिया में को अहिड़ो मुल्क को अहिड़ो माण्हू न आहे जेको यकीन रखंदो हुजे अमेरिका हमेशह मुआइदा हिकिड़ा कंदो आहे पर भॼकड़ी बि पाण कंदो आहे अमेरिका हमेशह इंटरनेशनल मुआइदनि जी बि भॼकड़ी डायरेक्ट कंदो आहे अमेरिका उहो मुल्क आहे जेको पंहिंजी ताक़त जी बुनियाद ते शयुनि खे तहस नहस करण जो आदी रहियो आहे अमेरिका उहो मुल्क आहे जेको वेनेज़ुएला जी मिसाल तव्हांजे सदर आहे त कंहिं मुल्क जे सदर खे जेको आहे खणी गिरफ़्तार करे खणी हलिया विया जिते हुनखे लॻंदो आहे त हू आसानी सां कंहिंखे घिड़काए सघे थो त उहो कमु पंहिंजो जारी रखंदो आहे हाणे दुनिया में जेकी सूरत हाल पैदा थी वई आहे अमरीकी सदर जा जेके बयान आहिनि हाणे क्यूबा में हिकिड़ो ख़ौफ़ रास पैदा थी वियो आहे छो जो मुस्तक़िल क्यूबा खे जेको आहे उहो धमकियूं ॾेई रहिया आहिनि हाणे मूंखे इहो आहे त पर क्यूबा ते हमले जे सूरत में इकोनॉमी जी इहा सूरत दुनिया में पैदा न थींदी जेकी आबनाए होर्मुज़ जे करे दुनिया सॼी में इकोनॉमी जी सूरत पैदा थी वई आहे जीअं सरकी साहब तव्हां पाण चयो त जापान जे वज़ीर आज़म पिणु अपील करे छॾी आहे ईरान खे त आबनाए होर्मुज़ खोले दुनिया जे हर मुल्क में महांगाई जो जेको रेशो आहे उहो 30% वधी चुको आहे ऑलरेडी ऐं जेकॾहिं हीअ अञा थोरो सो हिन में लिंग अराउंड थिए थो टाइम लॻे थो त इहो महांगाई जो रेशो 30% खां बि अञा वधी सघे थो इन ई करे सॼी दुनिया चई रही आहे ॿिए तरफ़ तव्हां फ्रांस जे सदर जो बि बयानु ॾिठो हूंदो उन पिणु अमेरिका खे चयो अमेरिका ऐं ईरान ॿिन्ही खे चयो आहे त आबनाए होर्मुज़ जंहिं अंदाज़ में पहिरियों हलंदी हुई यानी कि विदाउट टूल टैक्स ऐं कंहिं बि फीस जी अदायगी खां अॻु में उन ई कंडीशन में हलंदी त दुनिया जी इकोनॉमी बहितर थी सघंदी न त वरी ज़ाहिर आहे अल्टीमेटली जेकॾहिं इहो टूल टैक्स बि लॻे थो त वरी इहो महांगाई जेको आहे अल्टीमेटली कंहिं बि दुनिया जे मुल्क जे आवाम ते ई इन जो बोझ पवंदो हाणे जेकॾहिं इहा फौरी तौर ते विदाउट कंहिं टूल टैक्स ऐं फीस जे जेकॾहिं इहो आबनाए होर्मुज़ नथी खुले पोइ मुंहिंजी पंहिंजी ज़ाती राय जे मुताबिक़ त दुनिया जा जेके ॿिया मुल्क आहिनि पोइ उहे अमेरिका सां गॾिजी वेंदा ऐं पोइ ईरान जे लाइ ॾुखियाइयूं पैदा थींदियूं हिन वक़्तु सूरत हाल इहा आहे त जेकी इतला आहे त हिन आबनाए होर्मुज़ खे बि विदाउट टूल टैक्स करण ते ईरान पंहिंजी रज़ामंदी ॾेई छॾी आहे ठीकु पर वरी बि जेके इहे बयान मुख़्तलिफ़ क़िस्म नोयत जा ईंदा आहिनि उन्हनि सां बि हिकिड़ी कन्फ्यूजन पैदा थींदी आहे ख़ासि तौर ते जेके ट्रेड जो बिज़नेस कंदा आहिनि उहे कन्फ्यूजन जो शिकार थींदा आहिनि नाज़रीन हिकिड़ी ॻाल्हि सम्झणु चाहिनि था हिकु तरफ़ अमन ॻाल्हियूं जारी उन विच में जीअं तव्हां चओ त अमेरिका अॻिराई कई सिचुएशन रूम ब्रीफिंग खां पोइ हिकिड़ो स्ट्राइक करे छॾियो कुवैत खां उन ते जवाबी कार्रवाई कई ईरान
त इहे ख़लल पैदा करे सघनि थियूं अमन ॻाल्हियुनि विच में इहे वारदातूं? ॾिसो 47 सालनि खां जेकर असां ॾिसूं था त ईरान ऐं अमेरिका में इख़्तिलाफ़ ई रहियो आहे ट्रस्ट डेफिसिट बि वॾो आहे। इन जे दौरान उन ते इहे सभु पाबंदियूं बि लॻियूं आहिनि, उन जी इकोनॉमी जो जेको चइजो आहे ॿेड़ो ग़रक़ बि थियो आहे, उन जी मुख़्तलिफ़ कंपनियुनि ते बि पाबंदियूं लॻियूं आहिनि। हे जेको हींअर मुआइदो आहे इन में ईरान खे सभ खां वधीक जेकॾहिं को फ़ाइदो आहे त उहो ईरान खे ई आहे। 12 अरब डॉलर जा जेके उन जा एसेट्स हुआ उहे फ्रीज़ जेके थियल हुआ उन खे डीफ्रीज़ करण लाइ हुननि एग्री करे छॾियो आहे अमेरिका। इन खां अलावा जेके ईरान जी कंपनियुनि ते पाबंदियूं आहिनि उन मां कई कंपनियुनि तां पाबंदियूं हटाइण ते बि हुन रज़ामंदी ज़ाहिर कई आहे। जेकॾहिं हुन कंपनियुनि तां पाबंदी हटे थी त पोइ नाज़रीन खे सोलो करे असां सम्झायूं। ॿी कंडीशन बि त हुन डिस्कस कई आहे त इब्राहिम मुआइदे ते बि अचो। इहा उनजी ख़्वाहिश आहे न, इहा उनजी ख़्वाहिश आहे, स्टेटमेंट जारी कई न, इहे सेकेंडरी ॻाल्हियूं आहिनि। इहा उनजी ख़्वाहिश आहे, उन मुआइदे जो जेके नुकात आहिनि इहो मामिलो उनजो हिसो ई न आहे। इन करे इहो त उन विच में इहो उनजी आदत आहे। जीअं असां चयोसीं त डोनाल्ड ट्रम्प साहिब जी का ख़बर कान पवंदी आहे त हू कंहिं वक़्तु कहिड़ा बयान ॾेई थो छॾे न। त इहो उन मुआइदे में इहो ख़्वाहिश आहे न। इसराइल ऐं गॾिजी करे बि ईरान खे जेको नेस्त ऐं नाबूद करण जो प्लान करे आया त असां हिकु हफ़्ते में जेको ईरान खे ख़तमु करे सघासीं। 38 ॾींहंनि जी जंग जे बावजूदि बि उहो कान करे सघिया। 4 महीना हाणे हुन पूरे मामले खे थी विया आहिनि, उनजे बावजूदि बि ईरान जो कुझु कान बिगाड़े सघिया। यकीननि हुनखे सभ खां वॾो जानी नुक़सानु थियो जो हुननि जी वॾी क़यादत शहीद थी वई। माली नुक़सानु बि यकीन हुननि जो थियो, पर जेको हिननि जो माली नुक़सानु थियो हिन जे मुक़ाबले में हिननि जा दुश्मन यानी कि इसराइल ऐं अमेरिका खे 100 गुना वधीक मां चई सघां थो त माली नुक़सानु थियो। हिननि जो जानी नुक़सानु वॾो थियो आहे, हुननि जो जानी नुक़सानु एतिरो कान थियो आहे, पर माली तौर ते जेकॾहिं असां ॾिसंदासीं त पोइ 100 गुना वधीक जेको नुक़सानु आहे उहो अमेरिका खे थियो आहे, प्लस इसराइल खे अलॻि थियो आहे। त मां सम्झां थो त हाणे इन ॿिन्ही मुल्कनि खे इहो अंदाज़ो आहे त ईरान सां इन तरीक़े जी जंग अमेरिका खे माली तौर ते काफ़ी कमज़ोर करे छॾींदी। छो जो फ्लक्चुएशन जेकी आहे महांगाई जी उहा अमेरिका जे हर शहर ताईं पहुची चुकी आहे। महांगाई जो उते तूफ़ान आहे, उते बि अवाम जेको आहे तमामु घणो परेशान आहे ऐं पंहिंजी हुकूमत जे ख़िलाफ़ु मुज़ाहिरा करे रहियो आहे। पर अमरीकी अवाम खे असांखे उन्हनि खे ख़राज तहसीन त पेश करिणो पवंदो त हू पंहिंजी हुकुमराननि ते आज़ादाना तौर ते दबाउ विझी करे इहो चई रहिया आहिनि त असांखे जंग न खपे, अमन खपे। ऐं डोनाल्ड ट्रम्प जी कामयाबी जी हिकिड़ो इहो वॾो रीज़न हुयो जो हुन जेको नारो ॾिनो उहो इहो ई ॾिनो त मां दुनिया में जंगूं ख़तमु कंदुमि ऐं अमरीका हाणे के ॿी जंग में दाख़िल न थींदो। पर उनजे बरक्स तव्हां ॾिसो त अमरीका जंग में दाख़िल थी वियो। वेनेज़ुएला में ज़ाहिर आहे एतिरी ताक़त न हुई, उन्हनि जो सदर खे खणी विया पर हू उन्हनि सां मुहाॾो अटकाए कान सघिया। पर ईरान वारे मामले में हुननि जी सुबकी थी ऐं असां ॿिए अल्फाज़ में चई सघूं था त हुननि खे शिकस्त बि थी आहे। न त अमरीका हमेशह जेकी मुआइदा कंदो आहे उहो पंहिंजे टर्म्स ऑफ रेफरेंस ते कंदो आहे, पर हिन दफ़े जेके मुआइदा थियनि पिया उन में कुझु अमरीका जा टर्म्स ऑफ रेफरेंस ऐं कुझु ईरान जा टर्म्स ऑफ रेफरेंस इहे मुश्तरका आहिनि। पहिरियों कंहिं बि दुनिया जे मुल्क में जेकॾहिं तव्हां उन्हनि जा टर्म्स ऑफ रेफरेंस ॾिसो त उहे अमरीका हमेशह विन विन पोज़ीशन ते रहियो आहे। त हाणे इहो फ़र्क़ु आयो आहे। गॾोगॾु ॾिसूं त अमरीका जी हाणे ख़्वाहिश इहा आहे त हू चाइना जी इकोनॉमी मां बि काफ़ी मुतासिर आहे ऐं डोनाल्ड ट्रम्प जेको चाइना जो दौरो कयो उन में चाइनीज़ गवर्नमेंट बि उन्हनि खे सुठी मोट ॾिनी ऐं चयूं त तव्हां खां जेको आहे असां सोयाबीन जेको आहे ख़रीद कंदासीं, शायदि $15 अरब या $5 अरब जो मूंखे एग्ज़ैक्ट फिगर यादि न आहे। अहिड़े तरीक़े सां उन्हनि जूं 40 डिफरेंट कंपनियूं हुयूं जिन सां उन्हनि चयो त असां इन्हनि सां बि एग्रीमेंट्स कंदासीं, मुआइदा कंदासीं। जीअं तव्हां चयो त पाकिस्तान जो मरकज़ी किरदारु आहे बतौर सालिस, हाणे सऊदी, कतर ऐं ओमान बि जेके आहिनि विच में लथल आहिनि। गॾोगॾु जापानी वज़ीर आज़म बि मुतालबो कयो आहे। ॿिए तरफ़ ॿ ख़बरूं आहिनि अमेरिका मां। 2-3 ॾींहं अॻु जी ॻाल्हि कयूं त इसाक डार जेको दौरो रहियो तमामु ज़बरदस्त कामयाबु रहियो। ख़ुदि 2 अहम जेके मिनिस्ट्रियूं रखंदड़ आहिनि, परॾेही वज़ारत ऐं जंग वारी वज़ारत, इन जे वज़ीरनि कैटेगोरिकली मीडिया टॉक में पाकिस्तान जी किरदार खे साराहियो आहे। ऐं सेम टाइम जॾहिं इसाक डार ते मौजूदु हुयो त अमेरिका जे मुख़्तलिफ़ एयरपोर्ट सां हिकु बि भारतीय स्टूडेंट वीज़ा ते आयल माण्हुनि खे वापसि करे जाली ऐं फ़िरार करार ॾिनो वियो। 2 वॾियूं ख़बरूं आहिनि। ज़िलतूं ऐं अज़मतूं अल्लाह पाक जे हथ में आहिनि। जीअं तव्हां चवंदव, छा पिया चओ? ॾिसो सरकी साहिबु, 10 मई 2025 खां पोइ दुनिया में पाकिस्तान जो इमेज हिकिड़ो डिफरेंट थी चुको आहे। छो जो दुनिया हमेशह बहादुरनि जी इज़त कंदी आहे
ऐं जेकॾहिं तव्हां हूअं हिस्ट्री पढ़ो न, चाहे वॾियूं हिस्ट्रियूं त ज़ाहिर आहे जापान जूं आहिनि, चाइना जूं आहिनि, इन्हनि सभिनी जूं जेकॾहिं तव्हां हिस्ट्रियूं पढ़ो त तव्हांखे हिकिड़ी शइ नज़र ईंदी त जेको बहादुर आहे दुनिया उनखे इज़त जी निगाह सां ॾिसंदी, ऐं जेको बुज़दिल आहे उनखे कंहिं सुठी नज़र सां न ॾिठो वेंदो आहे। अच्छा, इहा पूरी तारीख़ आहे। 10 मई 2025 खां पोइ पाकिस्तान पंहिंजी हिकिड़ी अलॻि तारीख़ ठाही आहे। इन खां अॻु में पाकिस्तान जी हिन सॼी दुनिया जी आउं ॻाल्हि करे रहियो आहियां, सवाइ जेके असांजा तमामु वेझा आहिनि जीअं सऊदी अरब आहे या चाइना आहे। जेकॾहिं हिन ॿिनि मुल्कनि खे आउं थोरो सो साइड में कयां त ॿियनि मुल्क भले उहा ॿिया अरब कंट्री जा मुल्क हुजनि या दुनिया जा ॿिया यूरोपी कंट्रीज़ हुजनि, अमेरिका, बर्तानिया, कैनेडा सभु हुजनि, उहा पाकिस्तान खे रिस्पेक्ट कान मिलंदी हुई, छो जो इंडियन जेको कूड़ो प्रोपेगेंडा हूंदो हो उहो हावी हूंदो हुयो। 10 मई 2025 खां पोइ दुनिया ॾिठो त जेको इंडियन मीडिया आहे कि त उहो सिर्फ़ु कूड़ ते मुबनी प्रोपेगेंडा थो करे। ॿियो उन्हनि इहो ॾिठो त पाकिस्तान बहादुर आहे, पाण खां छहूं वॾी ताक़त खे जेका हुननि ज़ेर करे छॾियो सिर्फ़ु 4 कलाकनि जी जंग में। ईरान अमेरिका सुपर पावर जी जंग त वरी बि 8 ॾींहं हली आहे सरकी साहिबु, हे त 4 कलाकनि में जेको आहे डिसीशन मेकिंग हिते थी चुकी हुई। त उन खां पोइ इतफ़ाक़ इहो ई थियो त वरी ईरान ऐं अमेरिका जी जॾहिं जंग लॻी त उन में पाकिस्तान उहो वाहिद मुल्क हो जंहिं दुनिया में अमन क़ाइमु करण जे लाइ पंहिंजो किरदारु अदा कयो। ऐं पाकिस्तान जे फील्ड मार्शल सैयद आसिम मुनीर ऐं वज़ीर आज़म शहबाज शरीफ़, नाइब वज़ीर आज़म ऐं वज़ीर ख़ारजा इसहाक़ डार, इन में को शक न आहे त इन्हनि ॾाढी महिनत कई। दुनिया जे हर मुल्क जे सरबराहनि ऐं दुनिया जो हर मुल्क जो सरबराह पाकिस्तानी क़यादत सां मिलण खे पंहिंजे लाइ एज़ाज़ चवणु लॻो। त उन असांजी क़यादत, पाकिस्तान जी क़यादत दुनिया जे हर मुल्क खे एतमाद में वरितो। इहे सिर्फ़ु अमेरिका ऐं ईरान जी जंग इन तरीक़े सां ख़तमु कराइण में पंहिंजो किरदारु अदा न कयो, बल्कि दुनिया जे हर मुल्क खे एतमाद में वरितो, चाहे पंहिंजा दोस्त मुल्क हुया, चाहे यूरोपी मुल्क हुआ, चाहे जेके ॿिया अरब कंट्रीज़ आहिनि, हर मुल्क सां तक़रीबन उन्हनि ॻाल्हाए करे सभिनी खे हुननि एतमाद में वरितो त बाबा हीउ मसइलो में पाकिस्तान उन खां पोइ सॼी दुनिया जेको आहे इन ॻाल्हि जो इक़रार कयो त पाकिस्तान हिन दुनिया में उहो वाहिद मुल्क आहे जेको इन जंग में सालिस बणिजी करे इन जंग खे ख़तमु कराए दुनिया में अमन क़ाइमु करे सघे थो। छो जो दुनिया जी इकोनॉमी तमामु डाउन थी रही, हर माण्हू परेशान हो, हर मुल्क परेशान हो। इन करे पाकिस्तान जी जेकी रिस्पेक्ट आहे, पाकिस्तान जी जेकी इज़त आहे, इज़त ऐं ज़िलत जो मालिक रब आहे असांजो, पर अलाह ताला पाकिस्तान जे लाइ जेके इज़त हासिलु करण जा जेके वसीला ठाहिया, जेके ज़रिया ठाहिया, उहे एतिरा वसी आहिनि जो हिन वक़्तु सॼी दुनिया में को अहिड़ो मुल्क न आहे सवाइ इंडिया, इसराइल खे असां माइनस रखूं, ज़ाहिर आहे उहे असांजा अज़ली दुश्मन आहिनि, पर सिर्फ़ु इन ॿिनि मुल्कनि खे माइनस करे सॼी दुनिया में जेके 178 खां वधीक मुल्क आहिनि, उहे इन खां अलावा जेके रियासतूं आहिनि जिन खे तक़रीबन मुल्कनि जी बराबरी ज़रूरु हासिलु आहे उन्हनि खे, हर मुल्क सिर्फ़ु पाकिस्तान ॾांहुं निहारे रहियो हुयो, पाकिस्तान खे ॾिसी रहियो हुयो, पाकिस्तान खे रिस्पेक्ट ॾेई रहियो हुयो। ऐं पाकिस्तानी क़यादत बि ॾुखे तरीन सूरत हाल में, यानी कि हिकु तरफ़ चाइना ऐं अमेरिका जी तव्हां सम्झो था त केतिरी कन्फेडरेशन आहे, उनजे बावजूदि बि असां चाइना सां बि पंहिंजा जेके बिरादराना तालुक आहे उन्हनि खे बरक़रार रखियोसीं, ऐं अमेरिका सां बि ईरान जी अहिड़ी ट्रैकड़ी कराईसीं जो जंहिंमें रशिया बि ख़ुशि आहे, चाइना बि ख़ुशि आहे ऐं अमेरिका पाण बि ख़ुशि आहे। त इन खे हिकिड़ी मुदबराना, हौसला अफ़ज़ा ऐं दानिशमंदाना सियासत चई सघूं था त असांजी पाकिस्तान जी क़यादत पंहिंजो मुदबराना किरदारु अदा कयो ऐं दुनिया में पंहिंजो हिकिड़ो मक़ाम बि ठाहियो ऐं दुनिया खे इहो पैगाम ॾिनो त पाकिस्तान हिन दुनिया में अमन जो अलम बरदार थी साम्हूं उभरी आयो आहे। 5-7 ॾींहं खां ॾिसूं पिया त सऊदी अरब, कतर, ओमान तमामु एक्टिवली रोल प्ले कनि पिया। इन्हनि जो किरदारु केतिरो असरअंदाज़ थी सघे थो अमेरिका ते ईरान ते? ॾिसो सरकी साहिबु, सऊदी अरब, कतर, ओमान जो त एॾो रोल न आहे, पर ओमान जा तालुक उन्हनि सां तमामु सुठा रहिया आहिनि। पर जॾहिं शुरू में उहो ट्रैकड़ी कराए रहियो हुयो ईरान ऐं अमेरिका जी, त उन खां पोइ ज़ाहिर आहे ईरान ते हमला थी विया त उहो मुतासिर थियो ओमान जेको आहे, या ईअं सम्झो त डिसार्टेड थी वियो, त उहो साइलेंट पोज़ीशन ते हलियो वियो हुयो। ऐं हिकु तरफ़ अमेरिका ओमान खे हाणे धमकी ॾेई रहियो आहे त हू ईरान सां एतिरो वेझो न थिए आबनाए हुरमुज़ वारे मामले में, न त उनखे खमियाज़ो भुगतणो पवंदो। यानी अमेरिका जे सदर हिकु डायरेक्ट थ्रेट जेको आहे उहो ओमान खे ॾिनो आहे। ओमान मां सम्झां थो त पंहिंजी जेकी तरीक़ेकार आहे हुनजो, हू साइलेंट जे तौर ते
ख़िते में ज़रूरु मौजूदु हुयो, पर कंहिं बि मामले में विच में न अची रहियो, न ईरान जे तरफ़ां न वरी अमेरिका जे तरफ़ां, छो जो हुनखे ज़ाहिर आहे इहा ई तकलीफ़ हुई त हिकिड़ो मुआदो जेको असां कराए रहिया हुआसीं उनखे ख़राबु कयो वियो पूरे हिन मामले खे। हाणे सूरत हाल इहा आहे त ओमान, सऊदी अरब, कतर यकीनन इहे हिक पेज ते आया आहिनि जो हिन ख़िते जी इकोनॉमी सभिनी खे अज़ीज़ आहे। पहिरियों कंहिं ज़मानो हूंदो हुयो त ओमान ऐं हिननि जा बि पाण में तालुकात कशीदा हूंदा हुआ, यानी कि बहितर न हूंदा हुआ, पर आहिस्ता आहिस्ता ओमान जेको आहे उहो पंहिंजी ख़ारजा पॉलिसी खे बहितर करे दुनिया जे कई मुल्कनि में पंहिंजा सुठा तालुकात ठाहिया आहिनि। कतर ऐं सऊदी अरब जी जेसिताईं ॻाल्हि आहे त इहे ॿई ख़ज़ाननि सां मालामाल आहिनि, तेल ऐं गैस जे ख़ज़ाननि सां। अमरीका जो इन्हनि ॾे तमामु घणो लाड़ो आहे ऐं इन्हनि ॿिन्ही मुल्कनि जी अमेरिका में जेकी इन्वेस्टमेंट आहे उहो $100 बिलियन खां बि मथे आहे। त मां इहो सम्झी रहियो आहियां त अमरीका ते उन्हनि जी इहा इन्वेस्टमेंट असरअंदाज़ कुझु हद ताईं थी सघे थी, छो जो जेके सऊदी में ऐं कतर में जेके कंपनियूं कमु करे रहियूं आहिनि उन मां बि अक्सरियत अमेरिकन कंपनियुनि जी आहे। त यानी कि जेकी इहो इन्वेस्टमेंट जो जेको सिलसिलो आहे इहो ॿ तरफ़ा आहे, हिकु तरफ़ा न आहे। हाणे इहे बि सभु चाहे रहिया आहिनि, छो जो ज़ाहिर आहे इन्हनि वटि तेल गैस जी त वाफ़िर ज़ख़ीरा मौजूदु आहिनि, पर साम्हूं को परचेज़र जंहिंखे उहो खपाए बि था सघनि न, उन रस्तनि खां गुज़रगाह खां निकिरंदो त जेको आहे क्लाइंट्स ताईं तव्हांजी काई बि शइ पहुची सघंदी न। हाणे इन करे हिननि सभिनी जी ख़्वाहिश इहा आहे त इहा जंग फ़ौरन ख़तमु थिए, आबनाए हुर्मुज़ खुले, सूरत हाल नॉर्मल थिए, छो जो सऊदी अरब ज़ाहिर आहे हिकिड़ी वॾी पंहिंजी क़ौम सां कमिटमेंट करे वेठो आहे विजन 2030 जी। हाणे 2030 जे लाइ तव्हां ॾिसो था त 2026 में जेको आहे असां दाख़िल थी रहिया आहियूं, ऐं जेतिरा वॾा उन्हनि प्लान्स ॾिना आहिनि उहे प्लान्स ते त अमल दरामद उन ई सूरत में थी सघे थो त जॾहिं नॉर्मलाइज़ थियनि, ख़िते में शयूं नॉर्मलाइज़ थींदियूं त इन्वेस्टमेंट जा जेके ज़रिया आहिनि उहे निकिरंदा आहिनि, छो जो ज़ाहिर हिन दफ़े सऊदी अरब थोरो माज़ी जे सिचुएशन खां तब्दीली करे ऐं पंहिंजे कुझु शहरनि खे इन अंदाज़ में डेवलप करे रहियो आहे ऐं उते एतिरी अपॉर्चुनिटी ॾेई रहियो आहे। हे पहिरियों दफ़ो हाणे सऊदी अरब में इहो थी रहियो आहे त तव्हां डायरेक्ट का शइ परचेस करे सघो था पंहिंजे नाले ते। इन खां अॻु में तव्हांखे यादि हूंदो त सिर्फ़ु कफ़ील हूंदा हुआ ऐं पोइ अक्सरियत पाकिस्ताननि जी त असां ॾिठी आहे उहे कफ़ील जेको आहे उन्हनि सां कहिड़ो हल कंदा हुआ ऐं उन्हनि जूं सॼियूं प्रॉपर्टियूं हड़प करे वेंदा हुआ। इहो कॉन्सेप्ट पहिरियों त खुलियो ज़ाहिर UAE जे में तरीक़ेकार खुलियो, पर सऊदी में खुलणु जेको आहे इहा वॾी ॻाल्हि हुई त जेको उनजो विजन 2030 आहे उन तहत सॼी दुनिया जेको आहे उते इन्वेस्टमेंट करण लाइ राज़ी आहे। ऐं हाणे जी जेकी सूरत हाल आहे दुनिया जी जेके इन्वेस्टमेंट असां ॾिसी रहिया आहियूं, जेके माण्हुनि जा मूंड आहिनि उहे ई आहिनि त माण्हू पंहिंजी इन्वेस्टमेंट खे सेफ करण लाइ कंहिं सेफ कंट्री जो इंतिखाबु कंदा आहिनि। ऐं मुंहिंजी नज़र में हिन वक़्तु दुनिया में सभ खां सेफेस्ट कंट्री पाकिस्तान आहे, जेकी दिफ़ाई तौर ते मज़बूत आहे, जेकी अख़लाक़ी तौर ते मज़बूत आहे, जेकी यकीनन असां हिकु एटमी ताक़त आहियूं ऐं दुनिया खे ख़बर आहे त असांजी फ़ौज पाण खां 6 वॾी ताक़त खे जेको आहे ज़ेर करे चुकी आहे। पाकिस्तान में अला साईं 4 मौसम ॾिना आहिनि, पाकिस्तान में पहाड़, समुंड, दरिया, जंगलात, हर क़िस्म जी इन्वायरमेंट मौजूदु आहे। यकीनन इहा जेके जॾहिं इहा आबनाए हुर्मुज़ खुलंदी आहे, जेके इन्वेस्टर्स जा जेके मूव्स हूंदा, छो जो असां वटि बि काफ़ी अहिड़ी रिपोर्ट्स आहिनि। अॼु तव्हां जीअं तव्हां सवाल कयो, जेकी यूरोपी वफ़द आयल आहे पाकिस्तान, उन 2 शयुनि जी जेको आहे ज़िक्र कयो आहे। तव्हां जेकॾहिं अॼु उन्हनि जी प्रेस कॉन्फ्रेंस ॿुधी हुजे, हुननि चयो त हिकु त पाकिस्तान जेको आहे बहादुर मुल्क आहे, यानी कि सभ खां वॾो जेको लक़ब जेकी असां शुरू में ॻाल्हि करे रहिया हुआसीं, ऐं हिन ख़िते यानी एशिया जी ॻाल्हि पई हले त हिन ख़िते जी हिकिड़ी वॾी ताक़त आहे। गॾो गॾु हुन चयो त असां वटि वॾा प्लान्स आहिनि इन्वेस्टमेंट जे लाइ पाकिस्तान में, यानी जेकी असां ॻाल्हियूं कयूं पिया दुनिया उनजो एतिराफ़ करे थी त पाकिस्तान बहादुर बि आहे, हिन ख़िते जी एशिया जी हिकु वॾी ताक़त बि आहे। ऐं प्लस दुनिया जा ॿिया यानी यूरोपी मुल्कनि, यूरोपी यूनियन जो मतिलबु आहे त यूरोप में जेतिरा बि मुल्क अची रहिया आहिनि उन यूरोपी यूनियन जो हिसो आहिनि, चाहे फ्रांस आहे, इटली आहे, जर्मनी आहे, आयरलैंड आहे, पोलैंड आहे, इहे सभु जेके आहिनि उहे यूरोपी यूनियन जो हिसो आहिनि। उहे जेके आहिनि इन्वेस्टमेंट करण लाइ पाकिस्तान में तयारु आहिनि ऐं उहे मुख़्तलिफ़ पंहिंजे प्रपोज़ल्स ते ॻाल्हाए रहिया आहिनि। पर इन्वेस्टमेंट तव्हांखे यादि हूंदो साल बस कुझु अर्सो अॻु में असां पंहिंजे प्रोग्राम में चयोसीं, जेको हीअ लॉन्ग टर्म इन्वेस्टमेंट इंटरनेशनल ख़ासि तौर ते हूंदी आहे, उन जो तरीक़ेकार थोरो लेंदी हूंदो आहे। पाकिस्तान जी क़िस्मत अलाह ताला ॾाढी सुठी लिखी आहे, पाकिस्तान जो जाइ वक़ू अलाह ताला ॾाढो सुठो ॾिनो आहे असांखे। असांजो जाइ वक़ू उहो आहे जेको हिकु तरफ़ असां यूरोप सां डील करे सघूं था, हिकु तरफ़ असां अरब कंट्रीज़ सां डील करे सघूं था। बस वो सरके साहब बदनसीबी बस सवाल आखिरी कुछ लम्हा प्रोग्राम जा
हिकु त इन यूरोपियन यूनियन जे वक़्त ते असां अचूं था पाकिस्तान दौरे ते, उन खां अॻु इब्राहिम मुआहिदे जी ॻाल्हि थी त इहो पाकिस्तान जो परॾेही वज़ीर हुयो जंहिं अमेरिका में वेही करे चयो था कंहिं बि रीत इसराइल जो वजूद तस्लीम न कंदासीं। कीअं पिया ॾिसो? ॾिसो सरकी साहिबु, इहे ई आऊं ॻाल्हि थो कयां त अमेरिका में वेही करे बि पाकिस्तान जी क़यादत पाकिस्तान जे अवाम ऐं फ़लस्तीन जे निहते मज़लूमनि ते थियल ज़ुल्म जे ख़िलाफ़ु अमेरिका में वेही करे जेको इसराइल अमेरिका जो सभ खां वॾो इत्तेहादी आहे एॾे वॾे फोरम उन जे ख़िलाफ़ु जेको आहे ॻाल्हाए थो। ऐं पाकिस्तान हींअर त अलाह जी महिरबानी सां दिफ़ाई तौर ते तमामु घणो मज़बूत आहे न, पर जेकॾहिं असां मज़बूत न बि हुआसीं 1947 खां पोइ त असां एॾो मज़बूत न हुआसीं न, वरी त असां वञी मज़बूत थियासीं 1956 खां पोइ। उन वक़्तु वाहिद पाकिस्तान मुल्क हो, यानी अञा पाकिस्तान ठहियो हुयो, क़ाइदे आज़म मोहम्मद अली जिन्ना चई छॾियो त असां जेको आहे इसराइल खे तस्लीम नथा करे छॾियूं। उहो नामुमकिन आहे जो पाकिस्तान कॾहिं इसराइल खे तस्लीम करे। ऐं असांजे पासपोर्ट ते नॉट अलाउड जेको आहे इसराइल वाहिद दुनिया जो इहो पासपोर्ट आहे जंहिं ते जेको आहे इहो लिखियलु हूंदो आहे ऑफिशियली। त उन वक़्तु बि पाकिस्तान जी क़यादत में एतिरी हिमत ज़रूरत हुई जो उन वक़्त जी आऊं ॻाल्हि करे रहियो आहियां त जंहिं वक़्तु अञा नओं पाकिस्तान ठहियो हुयो। हाणे त अलाह जी महिरबानी सां असां दिफ़ाई तौर ते काफ़ी मज़बूत आहियूं ऐं दुनिया जा जेके ताक़तवर मुल्क आहिनि उन्हनि सभिनी खे ख़बर आहे त पाकिस्तान दिफ़ाई तौर ते केतिरो मज़बूत मुल्क आहे। त असांजी क़यादत जी जेकी बहादुरी ऐं दिलेरी आहे, इन करे मां इसाक डार हुजे, फील्ड मार्शल साहिबु हुजे, वज़ीर आज़म साहिबु हुजे, इन करे इन्हनि जी तारीफ़ बणिजे थी। इहो मेरिट आहे त जिन एतिरो हद ताईं पंहिंजी शयुनि ते स्टैंड बि वरितो ऐं कुझु पॉइंट ईरान खे इन हद ताईं सपोर्ट कंदे अमेरिका खां मञाया बि। हे त अञा ॻाल्हियूं खुलियूं न आहिनि न सरकी साहिबु, ऐं ज़ाहिर असांजी बि हिकिड़ी लिमिट आहे, ॻाल्हियूं खुलिजे नथियूं सघजनि जेसि ताईं फाइनलाइज़ न थी वञनि। न त ख़बर सभु आहे त मुआदे में ब्रीच किथे विधो वियो, कंहिं विधो, कहिड़े इस्लामी मुल्क विधो, वरी उनखे कीअं सॉर्ट आउट कयो वियो। मां अहिड़ी का ॻाल्हि न आहे जेकी असांखे ख़बर न आहे, पर छो जो असां कन्फेडरेशन जे ख़िलाफ़ु आहियूं ऐं असां दिलि सां चाहियूं था त इहो मुआदो थी वञे, जंग ख़तमु थिए, आबना रूम्स में खुले, पूरी दुनिया जे माण्हुनि खे रिलीफ में मिले, जेके मज़लूम बेगुनाह, छो जो जंग में ज़ाहिर आहे तबाही थींदी आहे त मज़लूम बेगुनाह इलाही शहीद थी वेंदा आहिनि, चाहे पोइ असांजे तरफ़ मुस्लमान शहीद थियनि या होॾे माण्हू मरनि, पर इंसान त आहिनि, क़त्लेआम त कंहिंजो बि जाइज़ न आहे। पर पाकिस्तान जी जेकी इहा दिलेरी बहादुरी आहे त हिन क़यादत खे ख़राज तहसीन पेश करणु घुरिजे, सलाम पेश करणु घुरिजे त जिन दुनिया पूरी में पाकिस्तान जे इमेज खे हीअं टॉप ते पहुचायो आहे। तव्हां बिलीव कयो हींअर अमेरिका जो पंहिंजो उहो इमेज न आहे दुनिया में जेको पाकिस्तान जो इमेज आहे। यानी अमेरिका जे ख़िलाफ़ु तव्हां ॾिसो, यूरोप सॼो अमेरिका जे ख़िलाफ़ु लॻो पियो आहे, बर्तानिया लॻो पियो आहे, कैनेडा लॻो पियो आहे, ॿिया मुल्क रशिया वशिया सभु लॻा पिया आहिनि। पाकिस्तान हिन दुनिया में उहो वाहिद मुल्क आहे जंहिंजे लाइ दुनिया जो हर मुल्क हींअर सॉफ्टनेस ॾेखारे थो ऐं पाकिस्तान जे किरदार जी तारीफ़ थो करे। अच्छा, तव्हां ॻाल्हि कई त ट्रम्प मिड़ई बयानु ॾेई छॾियो, पर अहिड़े वक़्त में बयानु ॾियण इहो हिकिड़ो आम शइ त न आहे। ऐं इन ते ऑलरेडी 3-4 मुस्लिम मुल्क उन इब्राहिम मुआहिदे जा हिसा आहिनि, कमज़ोर ज़रूरु आहिनि। सम्झो था त जीअं त वॾी $बिलियन जेका इन्वेस्टमेंट आहे सऊदी जी, कतर जी, अहिड़ा मुल्क जेके ट्रम्प खां या अमेरिका खां डिॼनि था, क़यादत कहिड़ी बि हुते हुजे, सम्झो था त अॻिते जेकॾहिं संजीदगी ॾेखारे थो ट्रम्प ऐं बाइकादे फिज़िकली प्रैक्टिकली लहे थो मैदान ते, त सम्झो था कुझु कचे ज़हन जा मालिक मुल्क ते ट्रेप थी वेंदा। ॾिसो, काफ़ी अरब मुल्क त ऑलरेडी इब्राहिम मुआहिदे में शामिल आहिनि। असल मसइलो जेको अमेरिका खे आहे उहो आहे ॿिनि मुल्कनि खां इन मुआहिदे में शामिल करण जे लाइ। हिकिड़ो आहे पाकिस्तान, हिकिड़ो आहे सऊदी अरब। पाकिस्तान जो जवाबु पाकिस्तानी क़यादत पाण ॾेई छॾियो, उन में जेको आहे को अभाम बाक़ी न बचो। अच्छा, जेसि ताईं सऊदी अरब जो तालुक़ु आहे न, ॾिसो जॾहिं UAE ऐं कतर ऐं ॿिया मुल्क हिन मुआहिदे में शामिल थी रहिया हुआ त उन वक़्तु इतलात हुयूं त सऊदी अरब उन्हनि खे का यकीनदानी कराई आहे। उनखां पोइ जीअं इसराइल फ़लस्तीन ते हमिलो कयो, इहे मामला एक्चुअल उतां ख़राबु थी विया। अच्छा, मां ऐड कयां तव्हांखे बरियासती हल जेको अगरि चए अमेरिका या ख़ुदि इसराइल फ़लस्तीन खे बतौर रियासत तस्लीम कनि था, पोइ छा ऑप्शन आहे पाकिस्तान वटि? ॾिसो, पोइ ऑप्शन घटि बचंदो, पोइ तव्हां वटि को अहिड़ो जवाज़ न हूंदो जो तव्हां चओ त बाबा हाणे जेको आहे असां बि इसराइल खे मुल्क तस्लीम नथा कयूं। अच्छा, तव्हांखे यादि हूंदो त इहो ॿ रियासती हल बि इहो फार्मूलो पाकिस्तान जो हुयो, जिते हाणे दुनियागिरी आहे। हाणे सवाइ अमेरिका ऐं हिक अधु कंहिं ॿिए मुल्क जे वॾी तइदाद में मुल्कनि त फ़लस्तीन खे मुल्क जो दर्जो ॾेई छॾियो न, रियासत तस्लीम करे छॾी, उन्हनि जा सफ़ारतखाना खुली आहे, प्रैक्टिकली खुली आहे। पहिरियों
सॼी दुनिया में किथे बि उनखे तस्लीम न पियो कयो वञे न फ़लस्तीन खे, पर हाणे दुनिया जे अक्सरियत मुल्कनि फ़लस्तीन खे तस्लीम करे छॾियो आहे। ऐं पाकिस्तान 1947 में अञा पाकिस्तान ठहियो ई हुयो त जेको आहे फ़लस्तीन खे जेको आहे असां तस्लीम करे छॾियोसीं। अहिड़े तरीक़े सां ईरान बि उन्हनि मुल्कनि में आहे जिन सभ खां पहिरियों पाकिस्तान खे तस्लीम कयो, तव्हांखे जेकॾहिं यादि हुजे। ऐं अफ़गानिस्तान उहो निभाॻो मुल्क आहे जंहिं आख़िरी लम्हे ताईं जेको आहे पाकिस्तान खे तस्लीम न पियो करे, पोइ जॾहिं वॾा मसइला थिया उन खां पोइ वञी मजबूरनि जंहिंखे चइजे त उहो साज़िश भले करे, पर जेको आहे हुनखे इहा त ख़बर आहे त पाकिस्तान जी पोज़ीशन छा आहे ऐं पाकिस्तान छा करे सघे थो, ऐं थोरी उन्हनि मस्ती करण जी कोशिशि कई त पोइ उन्हनि जो अंजाम उन्हनि ॾिसी छॾियो। ऐं सिर्फ़ु अंजाम उन्हनि न ॾिठो, उहो अंजाम दुनिया में ॾिठो जेके उन्हनि जे पुठियां सपोर्टर्स हुआ, ख़ासि तौर ते इसराइल ऐं इंडिया। पूरो थियो त लास्ट कमेंट चाहींदुमि त यूरोपीय यूनियन जो हिन सिचुएशन में पाकिस्तान जो दौरो ऐं जेके कमिट्स जेके आहिनि या जेका बॉडी लैंग्वेज आहे वफ़द में शामिल मुख़्तलिफ़ मुल्कनि जे माण्हुनि जी, कीअं पिया ॾिसो? सरके साहब सभ खां अॻु त पाकिस्तान जी डिग्निटी में जेको इज़ाफ़ो थियो आहे, उन खां पोइ यूरोपी वफ़द जी जेकी पंहिंजी प्रेस टॉक आहे उन में उन पाकिस्तान जी जेकी साराह कई आहे, मां सम्झां थो सॼी पाकिस्तानी क़ौम खे बरक़ात नफ़िल अदा करणु घुरिजे, अलाह ताला जो शुक्र अदा करणु घुरिजे। हे उहे मुल्क आहे जिन असांखे ग्रे लिस्ट में विधो। यूरोपीय यूनियन सां वाबस्ता जेके बि उन में मुल्क आहिनि, ही उहा ताक़त आहे, उहा यूनियन आहे जंहिं पाकिस्तान खे टेररिज़म जे नाले ते यानी कि दहशतगर्दी जे नाले ते ऐं मनी लॉन्ड्रिंग जे हवाले सां असांजे पूरे मुल्क खे ग्रे लिस्ट में शामिल करे छॾियो। हाणे अंदाज़ो लॻायो त उहो मुल्क जी यूनियन जेको आहे उहो पाकिस्तान अचे थी ऐं पाकिस्तान जी मुकमिल तारीफ़ करे रही आहे, पाकिस्तान जे इक़दामात जी तारीफ़ करे रही आहे, पाकिस्तान जी में इन्वेस्टमेंट जूं ॻाल्हियूं करे रही आहे, पाकिस्तान जी क़यादत जी सराह करे रही आहे। त इहो सॼे पाकिस्तानी क़ौम जे लाइ फ़ख्र जी ॻाल्हि आहे त उहे मुल्क जेके पाकिस्तान खे ईअं ॿिए अल्फाज़ में चइजे त गाह बि न विझंदा हुआ, उहे मुल्क जेके आहिनि उहे पाकिस्तान जी तारीफ़ कंदे नथा थकिजनि। त पाकिस्तानी क़ौम खे इन खां वधीक सुरख़ुरू दुनिया में छा शइ थी करे सघे जो दुनिया जो हर मुल्क तव्हांजी तारीफ़ करे रहियो आहे। असांजी जेकी कमज़ोरियूं कोताहियूं ख़ामियूं आहिनि उहे असां में पाण में आहिनि। असां दुनिया जी सतह ते पाण खे मञराए चुकासीं। हाणे जेके असांजूं कमज़ोरियूं ख़ामियूं त असांजे अवाम वटि बुनियादी सहूलियतूं जेकॾहिं उन्हनि जो फुक़दान आहे, तालीम जो फुक़दान आहे, सिहत जो फुक़दान आहे, पीअण जो पाणी कान थो मिले, बेड गवर्नेंस आहे, करप्शन आहे, अकरबा परवरी आहे, इहे आहिनि असांजा इंटरनल मसइला जिन खे जेकॾहिं फोकस कयो वञे त तव्हां बिलीव कयो। अॼु बि आउं चवां थो त पाकिस्तान हिन दुनिया जी जन्नत आहे ऐं हिन पाकिस्तान खे अलाह ताला अहिड़े जोग्राफिया खां नवाज़ियो आहे जेको जोग्राफिया तव्हांखे सॼी दुनिया सां जंहिंजो मेलाप कराए रहियो आहे। हाणे इन खे कीअं बहितर करिणो आहे, इहो आहे जेकी गवर्नमेंट आहे बेसिकली उन जी ज़िमेदारी हुननि इंटरनेशनल सतह ते पाण खे मञराए छॾियो, इंटरनेशनल सतह ते यकीनन पंहिंजे मुल्क जो नालो रोशन करे छॾियो आहे। हाणे महिरबानी करे जेकॾहिं फोकस पंहिंजी क़ौम जी बहितरी लाइ कनि, सहूलियतुनि जी फ़राहमी लाइ कनि, अवाम खे रिलीफ मिले त ऐं अवाम में बि असांजे अवाम में बि वॾा मसइला आहिनि, उहो बि केॾी ॻाल्हाईंदासीं त जेको आहे न हिते कहिड़ा कहिड़ा प्रॉब्लम्स आहिनि। पर हुकूमत जेकॾहिं पंहिंजे कानून ते अमल दरामद कराए, सहूलियतूं प्रॉपर ॾे, उन खां पोइ जेकॾहिं सख़्ती बि करे त अवाम बर्दाश्त बि कंदो। सहूलियतूं न हुजण जे करे वरी जॾहिं का सख़्ती थी थिए त पोइ अवाम अञा जेको आहे इंतिशार में थो अची वञे ऐं कावड़ में थो अची वञे। महिरबानी नाज़िम, मां ॻाल्हि ॿोल ॿुधी जीअं जवेद साहिब जी। हिन प्रोग्राम में फ़िलहालु एतिरो ई। सुभाणे इन ई प्रोग्राम में डिस्कस कंदासीं ईरान ऐं अमेरिका जो इशू, हुन सां गॾु लाॻापियल ॿिया बि इशूज़ हूंदा। तेसिताईं इजाज़त, अल्लाह भाई।